पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा एपिसोड अचण वारा ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि, जंहिंमें तव्हांखे हाणे सिकू जा हवाल जेको चाकर खान ॿुधी ऐं उनखे धमकियूं ॾिनियूं, अॻिते इन्हनि जो मसइलो अञा वधंदो छो चाकर खान कीअं बि करे गुलनार खे हाणे ॻोल्हींदो। गुलनार जे पोयां लॻो आहे, सभिनी माण्हुनि खे हुन वार्निंग ॾिनी आहे त गुलनार मूंखे ॻोल्हे ॾियो। रुंडे खे अलॻि चयईं, सिकू खे अलॻि, पंहिंजे माण्हुनि खे अलॻि। हुनखे शक पइजी वियो आहे त मतां गुलनार वटि कहिड़ो राज़ हुजे जेको वॾे साईं जे मुतलिक़ या रावल खान जे मुतलिक़ हुजे, जेको असांखे ॿुधाइणु चाहींदी हुजे, जंहिंजे करे दुश्मन हुनखे ग़ाइबु कयो आहे। इन जे करे हुनजी वठ पाजा लॻी पई आहे। गुलनार एॾो जल्दी जाबर वारनि जे हवाले कान कंदा ऐं होॾां जेको आहे सांवल बि रिश्तो ॾेई छॾियो चाकर खान खे। चयईं तुंहिंजी इज़त ऐं गैरत आहे, हाणे अॻिते तूं निभाए। बिल्कुलु चाकर खान अॻिते निभाईंदो। फ़िलहालु चाकर खान रुंडे वारनि लाइ, सिकू जाबर वारनि लाइ मुसीबत बणिजी चुको आहे। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट सुठी लॻे त शायदि कोसो हर हिकु यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही जो पंहिंजो चैनल आहे, हिन ते मूंखे बहितरीनु सिंधी नवे शोबे जे हवाले सां अपडेट्स लगातार मिलंदी रहंदी। सुठो कमेंट बि कंदा।